उन्हनि में सदाई बठोरे जा माण्हू बठोरे के जेका तहरीकी ॿोलियूं आहिनि उन्हनि में वियतनाम सॾियो वेंदो हो। हितां जा माण्हू सदाई पंहिंजे हक़नि लाइ जुदोजहद कयूं ऐं हमेशा बठोरे तालके वारनि खे सलाम पेश कंदीसि त हिननि जेको ज़ुल्म बर्दाश्त करे भी पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मुतहद रहिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उहो तमामु ॾुखियो दौर भी ॾिठो जॾहिं बठोरे तालके ते हिकिड़ी तमामु वॾी क़िस्म जी ज़्यादती ज़ुल्म ॾाढाई इन जो शिकार रहिया। नाज़रीन, दड़ो मां शोएब रज़ा कुंभार जी रिपोर्ट मूजिब पीपी ज़िले सजावली सदर MPA मोहम्मद अली मलकानी, डिप्टी स्पीकर रियाना लगारी ऐं ज़िले काउंसिल सजावली चेयरमैन हाजी उस्मान मलकानी समेत पीपी ज़िले सजावली क़यादत के दड़ो लॻ ॻोठ ईसा बिकक में आजाणो ॾिनो वियो। आजाणी तक़रीब में ख़िताब कंदे अॻवाननि चयो त पीपी पंहिंजे दौर में बेशुमार तरक़ियाती कम कराया आहिनि ऐं खोड़ सारियूं नौकरियूं ॾेई माण्हुनि मां बेचैनी ख़त्म कई आहे। पीपी हमेशा ग़रीब अवाम की ख़िदमत कई है। पीपीए जे दौरे हुकूमत में सजावल ज़िले में खोड़ सारा तरक़ियाती कम कराया विया आहिनि। शोएब रज़ा कुंभार, STV न्यूज़ दड़ो, हर ख़बर अवां जी पहुच ताईं।